या आखरीन या ज़ुल क़वतल मतीन या राहिमल मसाकीन या अरहमर राहिमीन। अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा सुबहानल्लाह बुकरतु वसीला या हय्य क़य्यूम या हय्य क़य्यूम या हय्य क़य्यूम। अस्तग़फिरुल्लाह मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु अलैहि या रब्बल आलमीन या रब्बल आलमीन या रब्बे कायनात या रब्बे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज असांजे दोस्तन करोड़न में तुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद व सलाम फरमायो। सब महबूब करीम जी बारगाह में मुर्शिद लाल शहबाज सल्लम दे खातों पेश कयूं था। महबूब जे खानदान के आल किराम महबूब जे हरमन के महबूब जे असहाब किराम के ताबीन के तिबे ताबीन के पीराने पीर शेख अब्दुल कादिर रहमतुल्लाह के मुर्शिद लाल शहबाज करमदर के बाबा हाजन शाह के दादा सैयद अब्दुल रहमान शाह के अम्मा साण भी मिठी के बाबा सैयद आमदली के मोहिब साईं आमदली के मुझे लाल साईं मुझे मुर्शिदन के मुझे पाड़े में उन सां जेकी भी मोहब्बत करण वारन के उन फुकरा के अंजमन गुलामन निकंदर वारन के मुझे माँ पी के सभिनी औलिया किरामन के उम्मत मोहम्मदी के तो पेश फरमाया था। या रब्बल आलमीन असांजे हाल ते रहम फरमा। या अल्लाह साईं असांजे हाल ते रहम फरमाए। असांजे माँ पी जे हाल ते रहम फरमाए। आलम इस्लाम ते रहम फरमाए। मुल्क पाकिस्तान ते सिंध ते असांजे दोस्त ते रहम फरमाए। असांजे कारोबार ते असांजी ज़िंदगी ते असांजे इल्म ते असांजे बचन ॿारनि ते असांजे माल मता ते असांजे सफ़र ते असांजे महफ़िल ते मुंहिंजा पाक रहम कर फरमाए। मुंहिंजा पाक हिते जेकी बि दोस्त पाणी पढ़ायो मुंहिंजा पाक उन तुंहिंजे पुठियां तुंहिंजे महबूब जे पुठियां पाणी पढ़ायो। उन पाणी में तासीर अचे उन पाणी में फ़ाइदो थिए। जिन जिन बि दुआ जना चयो जगह पाक सभु तुंहिंजे हवाले तुंहिंजे महबूब जे हवाले। जेकी बि हिते दोस्त आया पंहिंजा सुवाल खणी आया किन मूंखे ॿुधाए विया किन मूंखे न बि ॿुधायो अंदर में ऐं उन्हनि खे बि मुंहिंजे पाड़े वारनि दोस्तनि बि जेकॾहिं के सुवाल कया मुंहिंजा रब पाक सभु तुंहिंजे हवाले तुंहिंजे महबूब जे हवाले। जेके आया से अॻियां जेकी मौजूद हिन महफ़िल में सभु भाकर में भले जे जेकी मौजूद हिन महफ़िल में सभु भाकर में भले जे। मुंहिंजा रब पाक असां तुंहिंजे महबूब ते एतिरो कसरत सां दुरूद सलाम पढ़ूं ऐं पढ़ायूं तुंहिंजे महबूब खे वेझा सफ़ा वेझा थी वञो रूहानी